नाज़िम भिरिया सिटी वेझो ॿिनि ॼणनि मुक़ीम लाखो अजब लाखो खे झड़ितू मुक़ाबिलो ॾियण माण्हुनि जी इंकशाफ थियो आहे। वाटसन पुलिस मुक़ाबिलो वारे दावा रद्द करे छॾी आहे। ॻोठ उस्मान गाहिचो भरिसां 4 ॾींहं अॻु पुलिस मुक़ाबिलो ॾियण बाद ॿिनि ॻोठाणनि मुक़ीम लाखो ऐं अजब लाखो खे मारण जी दावा कई वई हुई। मार्जीवेल ॻोठाणे जे वाटसन अज़ीम लाखो, ज़ेबा लाखो, अरबेला सॼण लाखो ऐं ॿियनि एहतजाज कंदे पुलिस एहलकार जब्बार मरी ऐं अज़ीम मल्हा ते इल्ज़ाम हयो आहे त उन्हनि ज़मीन जे तकरार तां असांजे नौजवाननि खे क़त्ल करे झड़ितो मुक़ाबिलो ज़ाहिर कयो आहे। हुननि जो चवणु आहे त पुलिस एहलकार जाबर मरी जे चाचे सूफ़ मरी बिरादरी जे महमूद मरी जी ज़मीन ते कब्ज़ो कयो हो। महमूद मरी जे चवण ते असां ज़मीन मक़ादे ते खईं त पुलिस एहलकार जब्बार मरी मछड़ी पियो। हुननि चयो त असांजा नौजवान ॻोठ उस्मान गाहिचो मां सिरनि जे टाली ऐं खीर वठण विया हुआ त ॿिन्ही पुलिस एहलकारनि फायरिंग करे खेनि क़त्ल कयो ऐं पोइ पुलिस मुक़ाबिलो ॼाणाए छॾियो। असां सां वॾो ज़ुल्म कयो वियो आहे। जेकॾहिं ॾोहारी हुआ त खेनि गिरफ़्तार करे कानून तहत सज़ा ॾिनी वञे हा। हुननि IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP नौशरे फिरोज़ खां मुतालबो कयो आहे त खुदारा अदालत खां मथां क़त्ल कयल ॿिनि नौजवाननि जे बचनि सां इंसाफ़ कयो वञे ऐं उन्हनि ॿिनि एहलकारनि ख़िलाफ़ जांच कराई वञे। सोमरो वॉलपेपर्स एंड PVC पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।